खैबर रिपोर्ट अज़ीज़ गुल खैबर खटियूं या हारायूं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां गॾु आहियूं ऐं रहंदासीं। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार मटियारी जी क़ौमी असेंबलीअ जे तक NA 216 ते बीठल तहरीक इंसाफ़ जी उम्मीदवार मैडम नाज़िश फातिमा भट्टी ऐं PS 56 ऐं 57 जी उम्मीदवार नरगिस नाज़ ऐं एडवोकेट गुलजार ख़ास के लिए जिन चूंड दौरान खैबर में ख़िताब कयो। ख़िताब दौरान उन्हनि चयो त वॾेरा कंहिं सां हलणु नथा पसंदि कनि। असीं इहे माण्हू आहियूं जेके ॾींहं राति औरतूं हुजूं या मर्द उन्हनि सां ॾुख में गॾु आहियूं। हिननि चयो त असीं भेड़शाह पहुची लतीफ़ सरकार जी मज़ार ते पंहिंजे लीडर जे लाइ दुआ घुरण खां पोइ बाक़ाइदा चूंड मुहिम जो आगाज़ कंदासीं। हिननि चयो त इलेक्शन कमीशन तरफ़ां असांजी चूंड निशान तब्दील कया विया आहिनि, पर इनशाअल्लाह उन बावजूदि वोटरनि जो वॾो तादाद असां सां गॾु आहे। अवामी ताक़त सां इलेक्शन खटींदासीं ऐं अवामी ताक़त सां तब्दीली ज़रूरु ईंदी। क़ौमीअ ते लैपटॉप सूबाई PS 56 ते जहाज़ ऐं PS 57 ते विकेट जो निशान मिलियो आहे। उन्हनि ते ठपा हणी असांखे कामयाबु कंदा। जंहिंखां पोइ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे दरगाह ते पहुची चादर चाढ़े इमरान ख़ान सां क़ुरान ते हलफ़ खयो त हारियो या खटियो इमरान ख़ान सां गॾु हूंदासीं। उन मौक़े ते साणनि गॾु रमेश कुमार मंगलाणी, लाइक फ़कीर अब्बास समो ऐं ॿिया गॾु हुया। घोटकी डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद मलूक भुट्टो आलमी कोलाची इतिहाद जे सदर इरफान बलोची अगवानी में मीर मुख्तियार खान कोलाची, सरदार अली नवाज उर्फ राजा खान मेहर, सरदार अली अमन खान घणो, सैयद असगर अली शाह गीलानी, सैयद अल्लाह वधायो शाह वडेरो, आदम खान मीरानी, सरदार बालाज खान घोटकी NA 199 जे उम्मीदवार सरदार अली गोहर खान मेहर ऐं PS 21 जे उम्मीदवार सरदार अली नवाज उर्फ राजा खान मेहर जी इलेक्शन वक़्ति महर भाइरनि जो शानदार इस्तक़बाल, गुलनि जी वर्खा, खेनि अजरकनि जा तोहफ़ा। साणनि 8 फरवरी इलेक्शन वारे ॾींहं ते भरपूर नमूने सोभ निभाइण ऐं खेनि वोट ॾियण जो वचन। उन मौक़े ते राजा खान मेहर जो चवणु हो त असां अॻु बि तव्हां सां गॾु हुयासीं ऐं हाणे बि तव्हां सां गॾु आहियूं। तव्हां वटि अची असांखे ईअं लॻंदो आहे ॼणो असां पंहिंजे घर ख़ानगढ़ में आहियूं। उहो तव्हां चौहान लबाड़ा बिरादरी जो प्यार ऐं मोहबत आहे। असां पंहिंजे दौर में तव्हांखे रोड रस्ता स्कूल ऐं बिजली तोड़े गैस ॾिनोसीं, तव्हांजी ख़िदमत कईसीं। अगरि हाणे बि तव्हांजी महिनत ऐं दुआ सां अगरि कामयाबु थियासीं त तव्हांखे वरी बि वधीक सहूलियतूं ॾींदासीं। असांखे उमेदु आहे त तव्हां 8 फरवरी ते असांखे भरपूर नमूने वोट ॾेई कामयाबु कंदव। आख़िर में असां तव्हां सभिनीनि जा शुक्रगुज़ार आहियूं जो असांखे एॾो प्यार ऐं मोहबत ॾिनी अथव। महिरबानी, तव्हांजा लख कुर्ब। उन मौक़े ते महर भाइरनि ऐं ॿिया साणनि गॾु हुया। घोटके डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद मलूक भुट्टो घोटके जो रहवासी 27 साला नौजवान सफ़ीउल्लाह मेहर 2 महीननि खां लापता। वारस घोटकी वारसनि पारां एहतजाज कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 2 महीना पहिरियां सफ़ीउल्लाह मेहर करमपुर शहर में दोस्तनि जी शादी में वियो हो, जंहिंखां बाद हू वापसि न आयो। कुझु ॾींहं बाद असांखे फ़ोन आयो धाड़ेलनि पारां 50 लख रुपया भुङ तलब कई वई आहे। हिननि चयो करमपुर थाणे ते NCB दाख़िल कराई वई आहे, पर पुलिस हिन महिल ताईं कख भनी ॿीणो नाहे कयो। हिननि IG सिंध SSP कश्मीर खां मुतालबो कंदे चयो त असां ग़रीब ऐं पहुचायूं, असांजी मदद करे असांजो नौजवान वापसि कराए ॾिनो वञे। नौशरो अफरोज़ रिपोर्ट ज़ुल्फ़कार अली तगर PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी नौशरो अफरोज़ में हिकु वॾे जलसे आम खे ख़िताब कंदे चयो त 8 फरवरी असांजे जश्न जो ॾींहुं हूंदो, जॾहिं बैलेट बॉक्सनि मां सिर्फ़ तीर जा वोट निकिरंदा ऐं उन ॾींहुं मुख़ालिफ़ ॻोल्हिया न लभंदा। हिन चयो त असांजो इक़्तिदार में अचण जो मक़सदु अवां जी हुकूमत हूंदी, जंहिंखां पोइ मुल्क मां बुख ऐं बेरोज़गारी जो ख़ात्मो हूंदो ऐं आउं जेको मंशूर ॾेई चुको आहियां उन ते अमल थींदो। हिन चयो त असां अवाम जी ख़िदमत करणु चाहियूं था ऐं तारीख़ गवाह आहे त जॾहिं बि ही वज़ीर आज़म थियो आहे त मुल्क ऐं सिंध जो नुक़सानु कयो आहे। शींहं अवाम जो रतु चूसे थो, मुक़ाबिलो शींहं ऐं तीर जो आहे। 2 पार्टियूं पाण में मुक़ाबिलो करे रहियूं आहिनि। असां ॿियनि जमातुनि खे दावत ॾियूं था, अचो गॾिजी हिन जो मुक़ाबिलो करियूं। हिन चयो त जेकॾहिं मूंखे वज़ीर आज़म बणायो वियो त 10 नक़ादी प्रोग्राम ते अमल कराईंदुसि, 300 यूनिट मुफ़्त बिजली सोलर ज़रिए पहुचाईंदुसि ऐं रोटी कपिड़ा मकान जो ऐलान ते पूरो लहंदासीं। मुल्क में 30 लख पका घर ॾींदासीं जेके ग़रीबनि खे ॾिना वेंदा। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में इज़ाफ़ो कंदासीं। बेनज़ीर मज़दूर कार्ड ॾिनो वेंदो। अवां हारियुनि खे ॿुधायूं त बिलावल भुट्टो ज़रदारी अॻिते बेनज़ीर हारी कार्ड ॾींदो। हिन चयो त मुख़ालिफ़नि वटि को बि मंशूर न आहे ऐं असां सियासी इंतकाम वठण में यकीन नथा रखूं, पर ख़िदमत जे जज़्बे सां अॻिते वधूं पिया। मीरपुर ख़ासि मुर्गीअ जे गोश्त में वाध जो सिलसिलो जारी। मुर्गीअ जे गोश्त जो फ़ी किलो अघु 700 रुपया ताईं पहुची वियो। गुज़िरियल ॾींहुं कुकड़ जो गोश्त 660 रुपया फ़ी किलो विकिरो थी रहियो हुयो, जंहिंमें 40 रुपया फ़ी किलो वाध थी वई। ज़िले जे पुरस्रार मुजरिमाना ख़ामोशी इंतज़ामिया सवालिया निशान बणिजी वई आहे। तफ़सील मूजिबि मीरपुर ख़ासि में कुकड़ माफ़िया जे ज़ोर ते मुर्गीअ जो गोश्त मुंड खां
वधी रहियो आहे। मुर्गीअ जो अघु 700 रुपया फ़ी किलो कयो वियो आहे। हिन सीज़न में कुकड़ जो गोश्त हेठि न आयो आहे। 500 रुपया फ़ी किलो ऐं हाणे मुर्गीअ जो गोश्त 700 रुपया फ़ी किलो विकिरो थी रहियो आहे। ॿिए तरफ़ ज़िले इंतिज़ामिया पुरस्कार मुजरमाना ख़ामोशी अख़्तियार करे वरिती आहे। शहरियुनि जो चवणु आहे त कुकड़ माफ़िया ते ज़ाब्तो न आंदो वियो त कुकड़ जो गोश्त आम माण्हुनि जे पहुच खां ॿाहिरि थी वेंदो। शहरी निगरान वॾे वज़ीर कमिश्नर ऐं डिप्टी कमिश्नर खां मुतालबो कयो आहे त कुकड़ माफ़िया ख़िलाफ़ कार्रवाई करे अवाम खे रिलीफ फराहम कयो वञे। ऐवान साफ़त सूमार समय जो सकरन रिपोर्ट काज़ी परवेज़ सनाई। दावत इस्लामी जे सीनियर अॻवान मोहम्मद शमीम अतारी चयो आहे त इंसान सां गॾु क़बर में सिर्फ़ उन जा अमाल वेंदा, बाक़ी संदसि माल मिल्कियत धन दौलत गाॾियूं बंगला उहिदा ऐं डिग्रियूं सभु हिते रहिजी वेंदियूं। उन करे अक़लमंद माण्हुनि जो कमु आहे त जेका शइ गॾिजे उन जी तयारी करे। हू दावत इस्लामी जे मदनी मरकज़ फैज़ान मदीना सकरन में थींदड़ हफ़्तेवारे इज्तिमा में 3 दोस्त जे मौज़ू ते बयानु करे रहियो हुयो। हिन चयो त इस्लामी महीननि में रजब शरीफ़ शोबानुल मुअज़्ज़म ऐं रमज़ान शरीफ़ खे दोस्त महीना चयो वियो आहे, जेके 3 महीना लाॻीता ऐं बाबरकत आहिनि। हिन चयो रजब शरीफ़ जो महीनो हले पियो, जंहिं लाइ आलमन सगोरन चयो आहे त हीउ महीनो नेकिन जी ॿिज छटण जो महीनो आहे। मथियों महीनो शोबान जो ॿिज खे पाणी ॾियणु यानी अल्लाह साईं जी ज़ात खे रोई रिझाए ऐं अखियुनि सां निकिरंदड़ ॻोढ़नि सां ॿिज खे पाणी ॾिजे। ऐं पोइ टियों महीनो रमज़ानुल मुबारक नेकिन जे फसल लुणण जो महीनो आहे। उन करे कोशिशि हुअणु घुरिजे त रजब शरीफ़ ऐं शोबान शरीफ़ जे महीननि जो क़दुरु करे रमज़ान शरीफ़ जे नेकिन सां भरपूर आजिया कजे। हिन चयो त 3 महीननि जो क़दुरु करणु ऐं नेकिन जो तरीक़ो सिखण लाइ दावत इस्लामी जो मदनी माहौल बहितरीन प्लेटफॉर्म आहे। उन लाइ पंहिंजो पाण खे ऐं पंहिंजे चाहींदड़नि खे संदन आख़िरत संवारण लाइ दावत इस्लामी जे हफ़्तेवारे इज्तिमा में शिरकत लाइ दावत ॾियो। आख़िर में दावत इस्लामी जे तालका निगरान मुख्तियार अली कुर्मी हफ़्तेवार वज़ाइफ़ पढ़ाया, जंहिं बाद ज़िक्र व दुआ सां सलवात ऐं सलाम ते इज्तिमा जी पुॼाणी कई वई। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर। एसएसपी शिकारपुर डॉक्टर मोहम्मद इमरान खान सब डिवीज़न खानपुर जे पुलिस स्टेशन रुस्तम कोट शाहू नापुर कोट पुलिस पोस्टुनि जो दौरो कयो ऐं कचे वारे इलाइक़े में जारी टारगेट ऑपरेशन जो जाइज़ो वरितो। एएसपी सिटी मोहम्मद उस्मान खान डीएसपी हेडक्वार्टर लाॻापियल एसएचओ समेत ऑफिस स्टाफ एमटीओ अकाउंटेंट लाइन ऑफिसर पिणु एसएसपी शिकारपुर सां गॾु हुया। उन दौरान ॾोहारियुनि जे दाख़िली ऐं ख़ारिजी रस्तनि खे रोकण लाइ वधीक पुलिस पिकेटूं क़ाइमु करण जा हुकुम जारी कया विया। पुलिस पिकेट्स क़ाइमु करण जो मक़सदु औरताणे आवाज़ नौकिरीअ जी लालच सस्तो ट्रैक्टर कार ख़रीद करणु घुमणु फिरणु शिकारपुर जी नियत ऐं ॿियनि लालचनि जे करे अग़वा जे वाक़िअनि खे रोकणु आहे। इलाइक़े में मौजूदु पुलिस अहलकारनि खे हिदायतूं जारी कयूं वयूं आहिनि त कचे तरफ़ वेंदड़ समूरी दाख़िली ऐं ख़ारिजी रस्तनि खे सील करे स्नैप चेकिंग कई वञे ऐं गाॾियुनि मोटरसाइकिलनि समेत शकी माण्हुनि जी तलाशी वरिती वञे। उन मौक़े ते कोट शाहू ते मौजूदु पुलिस नफ़री खे चेक कयो वियो ऐं बहितर ड्यूटी कारकर्दगी बाबति तफ़सीली ब्रीफिंग पिणु ॾिनी वई। ड्यूटी ते मौजूदु पुलिस अहलकारनि खे घुरिबल वसीला जिन में इज़ाफ़ी नफ़री गाॾियूं राशन हथियार ऐं ॿियूं ज़रूरी सहूलियतुनि जो जाइज़ो वरितो वियो ऐं लाॻापियल ऑफिसरनि खे फ़ौरी तौर ते इहे सभई ज़रूरतूं पूरियूं करण जा हुकुम जारी कया विया। उन खां अलावा पुलिस स्टेशननि चौकियुनि पिकेट्स जी मज़बूती ऐं उन्हनि जी बहितरी बाबति ज़रूरी क़दमनि जो जाइज़ो वरितो वियो ऐं उन्हनि जी ज़रूरी मरम्मत जो हुकुम ॾिना विया। कचे जे इलाइक़े मां ॾोहनि जो ख़ात्मो ऐं कानून जी बालादस्ती बरक़रार रखणु शिकारपुर पुलिस जी अवलीन तरजीह आहे। ठुल रिपोर्ट फैसो रोड। ठुल म्यूनसिपल कमेटी जे काउंसलर मीर इम्तियाज़ खान खोसो ऐं ज़िले काउंसलर मीर अयाज़ खान खोसो पंहिंजे बिरादरी समेत पारां JUI जो PS ठुल 2 जे उम्मीदवार मीर शफ़ीक अहमद खान खोसो आज़ाद उम्मीदवार AN जेकमबाद जो उम्मीदवार सरदार मोहम्मद मियां सूमरो PS जेकमबाद 1 जी आज़ाद उम्मीदवार सरदार अब्दुल रज़ाक खान खोसो PS गढ़ी खैरो थरीअ जे आज़ाद उम्मीदवार मीर मुमताज़ अली खान जखरानी जी हिमायत में गुड अयाज़ खान खोसो में शानदार जलसो मुनक़द कयो वियो, जंहिंमें NA जेकमबाद जे आज़ाद उम्मीदवार जी भेण सिटी ऑफ सिस्टर बाजी मलिहा सूमरो मीर शफ़ीक अहमद खान खोसो सरदार सखी अब्दुल रज़ाक खोसो मीर मुमताज़ जखरानी मीर महबूब अली खान सूमरो मीर असगर अली खान पवर मीर सलीम खान खोसो मीर शफ़ी मोहम्मद खान खोसो ऐं ॿिया मोअज़्ज़िज़ीन पिणु शिरकत कई। उन मौक़े ते मीर इम्तियाज़ अहमद खान खोसो जलसे खे ख़िताब कंदे चयो त ठुल में असां क़ौमी तक ते आज़ाद उम्मीदवार सरदार मोहम्मद मियां सूमरो ऐं सूबाई सीट ठुल ते JUI जे उम्मीदवार शफ़ीक अहमद खोसो जे मुकमल हिमायत कयूं था। इंशाअल्लाह हिन पैनल खे कामयाब करण लाइ वोट ऐं सपोर्ट कंदासूं। अवाम जे वोटनि सां मुखालिफ़नि खे इबरतनाक शिकस्त मिलंदी। बाजी मलिहा सूमरो सरदार अब्दुल रज़ाक खान खोसो मीर शफ़ीक अहमद खोसो मीर महबूब अली सूमरो डॉक्टर ज़ाद खान खोसो मीर सलीम खान खोसो ऐं ॿियनि चयो त ठुल में को बि मुक़ाबिलो न आहे। खोसा सभु मुतहिद आहिनि ऐं खोसनि जो मुखालिफ़ खे कॾहिं बि वोट न मिलंदो।
ठुल रिपोर्ट फेयर सूबरोताल के ठुल में इलेक्शनी मुहिम जे हवाले सां JUI पारां नामज़द कयल उम्मीदवारनि जी कामयाबी लाइ अॻवाननि ऐं NA 191 कश्मीर एक्ट ठुल जो उम्मीदवारनि मीर शाह ज़ैन खान बाजारानी ऐं PS ठुल 2 जो उम्मीदवार मीर शफीक अहमद खान खोसो ऐं JUI ज़िले अॻवान सैद अब्दुल बासित शाह मौलाना फिदा अहमद डोल ऐं ॿिया मौजूदीन काफ़िले जी सूरत में UC जोंगल जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जा दौरा करे मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे माण्हुनि ऐं मौजूद शख़्सियतुनि सां मुलाक़ातूं करे वर्क तेज़ करे छॾी आहे। जोंगल में हाजी मंजूर अहमद खान पौड़, हाजी अमानुल्लाह पौड़, डॉक्टर अब्दुल वहीद खान पौड़, ॻोठ कालू खान पौड़ में मुक़दम गुलाम हुसैन पौड़, मौजूद शख़्सियत अमानुल्लाह खान पौड़, ॻोठ छुटो डोल में शाहनवाज़ खान डोल, हबीबुल्लाह लाशारी ऐं ॿियनि मोतबरिन गैर मशरूत तौर ते JUI जे उम्मीदवारनि जी मुकमल हिमायत जो ऐलान करे छॾियो आहे। उन मौक़े ते उम्मीदवार मीर शाह ज़ैन खान बाजारानी ऐं मीर शफीक अहमद खान खोसो हिमायतुनि जो शुक्रियो अदा कंदे चयो त असां ऐं असांजा इत्तेहादी कामयाब थी अवाम जा बुनियादी मसइला हल कंदासूं। हिननि चयो त अवाम जे सुठे मिलण ते सियासी मुखालिफ़िन खे अवाम जी ताक़त सां वॾी लेट सां शिकस्त ॾींदासूं। हिननि चयो त असांजे मुखालिफ़िन खे अवाम पारां मोट न ते धांधलीअ जो सोचे रहिया आहिनि। उन्हनि जा नापाक मनसूबा मिटीअ में मिलाए छॾींदासूं। इंसान ज़ात जी ख़िदमत खे इबादत सम्झे ख़िदमत जारी रखी आहे। ब्रेकिंग न्यूज़ झंडो मरी PP अॻवान शहीद राणीअ जी नियाणी आसफा भुट्टो जे जलसे में शिरकत कंदड़ औरतुनि समेत सवे माण्हुनि खे बिरयानीअ जूं थेलियूं उछलाइण वारी वीडियो वायरल। शहीद राणी जी आजीअ लाइ ईंदड़ ज़ालनि सां जानवरनि वारो सलूक। असांजी इज़त उहा आहे, असांजो मज़ाक उॾायो वियो, ज़ालनि जी तज़लील जो कंहिं बि नोटिस न वरितो। आसफा पारां उस्मान शाह अड़ी में रोड जे ॿिन्हिनि पासे बीठल ज़ाला नारनि जा जवाब त ठहियो पर निहण जी बि रहमत न कई। कारकुननि ऐं ज़ालनि में मायूस। ब्यूरो चीफ ज़िला दादू साहब खान हालो जी रिपोर्ट मुताबिक़ मेयर पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मेयर में वॾे जलसे खे आम ख़िताब कंदे चयो आहे त असीं नई सोच सां सियासत कंदासीं, असां नफ़रत ऐं तक़सीम जी सियासत ख़त्म करे अवाम जी राज क़ाइमु कंदासीं। हिन चयो त हाणे ही इलेक्शन तीर ऐं शींहं जे विच में आहे। असांजो निशान तीर आहे, ही उहो शींहं आहे जेको अवाम जो खून चूसे थो। अमां अहिड़ो शींहं ॾिठो आहे जेको घर में लिकी विहे थो। पीपल्स पार्टीअ जा जियाला शींहं जो शिकार करे सघनि था। नवाज़ शरीफ़ 3 दफ़ा वज़ीर आज़म रहियो आहे ऐं 3 दफ़ा नाकाम रहियो आहे। हाणे कहिड़ी ख़ुशी में दादू जो अवाम हिन खे वज़ीर आज़म ॾिसी सघे थो। मां 2018 जी इलेक्शन में हिते आयो हुयसि त PP जे समूरनि उम्मीदवारनि कामयाबी हासिल कई हुई। हाणे बि दादू ज़िले जो अवाम PP जी उम्मीदवारनि खे कामयाबु कंदो। मां लॉन्ग मार्च में चयो हुयो त इमरान ख़ान जी हुकूमत ख़त्मु कंदुसि, उहो करे ॾेखारियो। मां कराची ऐं हैदराबाद ने अवाम लाइ जियाला मेयर बणाया। मां हिकु दफ़ो ॿीहर अवां वटि आयो आहियां। पाकिस्तान पीपल्स पार्टी सेंट्रल एक्सिक्यूटिव कमेटी मूंखे वज़ीर आज़म जो उम्मीदवार नामज़द कयो आहे। मूंखे अवाम हिकु दफ़ो मौक़ो ॾे, मां माण्हुनि जी क़िस्मत बदिले छॾींदुसि। रिपोर्ट इमरान बलोच घोटकी हाई कोर्ट सिंध जो सारा जोॻो फ़ैसिलो। जेकॾहिं कंहिं बि स्कूल जी बिल्डिंग 10 सालनि अंदरि टुटे थी या छिति किरे थी ऐं कंहिं शागिर्द खे ज़ख़्म रसे थो त उन जी ज़िम्मेवार इंजीनियरनि ऐं ठेकेदार ख़िलाफ़ हेड मास्टर प्रिंसिपल जी मौदियत में क्रिमिनल केस जी FIR दाख़िल कई वेंदी। ब्रेकिंग मीरपुर ख़ासि मीरवाह रोड ते लाल काटन फैक्ट्री भरिसां पीपल्स पार्टी NA 212 जे उम्मीदवार मीर मुनव्वर अली खान टालपुर जे वेझे माइट मीर सैफ जी गाॾी ते हमिलो। गोलियूं कार में औरतूं बि हुयूं। मीर सैफ पुलिस एहलकारनि असांजी कार ते फायरिंग कई। मुंहिंजे वेझे माइट मीर सैफ जी गाॾीअ ते पुलिस एहलकारनि फायरिंग कई, जंहिं ते SSP मीर मुनव्वर अली खान टालपुर खे इतला ॾिनो वियो आहे। मूंखे वाक़िए जे बारे में सिर्फ़ मालूम थियो ऐं SSP जो मौक़िफ़ मालूम करे रहिया आहियूं। ऐवान साफ़त सूमार समय जो मीरपुर ख़ासि जी क़ौमी असम्बली जे तक NA 211 तां मुस्लिम लीग नून जे नामज़द उम्मीदवार सेनेटर असद अली खान जूणेजो जा बैनर मीरपुर ख़ासि शहर में लॻाया विया। ऐवान साफ़त सूमार समय जो मीरपुर ख़ासि रिपोर्ट सूमार समय जो जरवा रोड जे आर कॉलोनी जे साम्हूं मज़दा कल्टी 2 ॼणा ज़ख़्मी, गणती चोगी हालत सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ऐवान साफ़त सूमार समय जो मियां साहब नून मियां साहब शहर में JUI
NA 192 ऐं PS 7 जे उम्मीदवारनि जी चूंड मुहिम जी शुरूआत इलेक्शन में जेको कम पीपल्स पार्टी 15 सालनि में न कयो JUI जा उम्मीदवार उहो कम इलेक्शन में कामयाब थियण बाद 5 सालनि में करे ॾेखारींदा। अवाम खे अपील कयूं था त 8 फरवरी ते किताब खे वोट ॾेई JUI जे उम्मीदवारनि खे कामयाब कनि। मुफ्ती गुलाम कादिर बिरोही जो कार्नर गॾिजाणनि में ख़िताब। मियां साहब में गुज़िरियल ॾींहं JUI अॻवान अमीर अली ख़ान जतोई PS 7 जो उम्मीदवार आगा तैमूर ख़ान पठान, मौलाना गुलाम कादिर बिरोही, मौलाना अब्दुल बारी शेख रैली जी सूरत में मियां साहब पहुता, जिते हिननि हाफ़िज़ अब्दुल मालिक बलोच, हाजी मंजूर अहमद सूमरो, जावेद राव, गुलाम रसूल लांगो, अली बख्श बलोच, असदुल्ला सूमरो समेत ॿियनि सां गॾु मियां साहब ऐं भरपासे जे इलाक़नि में चूंड मुहिम हलाए केतिरनि ई बिरादरियुनि तरफ़ां संदनि हिमायत जो ऐलान कयो वियो। UC मियां साहब में शमीर कदर, इरफान राजपूत, हाजी गुलाम रसूल झलड़, असदुल्ला सूमरो, अला बख्श दायो गोड, पहलवान चांडियो में आबिद अली चांडियो गोड, मीर मोहम्मद अमान गोड, दीन मोहम्मद नापर, रहीम बाग संजरानी समेत शाहनवाज खुहारो जे ॻोठनि में कार्नर गॾिजाणियूं बि कयूं ऐं मियां साहब शहर में डोर टू डोर किताब खे वोट ॾियण लाइ अवाम खे अपील कई। घोटकी डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद मलूक भुट्टो, संदरानी सावन तकरार, नौजवान मारिजी वियो। घोटकी सावन संदरानी तकरार तान जान मोहम्मद संदरानी कतल। घोटकी लाश खे सिविल अस्पताल घोटकी मुंतकिल कयो वियो आहे। पुलिस घोटकी वाक़ियो संदरानी सावन तकरार तां पेश आयो आहे। वधीक जांच करियूं पिया। पुलिस मीरपुर ख़ास हैदराबाद रोड ते TCF स्कूल जे साम्हूं मरी बिरादरीअ जे नौजवान खां मोटरसाइकिल फुर करे फरार थियण जी कोशिश नाकाम बणाए छॾी। गिरफ़्तार थियलनि जो तालुक़ सांगड़ सां आहे ऐं संदन ज़ात भी मरी आहे। एवान सहाफ़त सूमर समेजो। मीरपुर ख़ास कब्ज़ा माफ़िया जे माण्हुनि ज़ोरी ज़मीन समेत पोखियल फसल ते ज़ोरी कब्ज़ो करे वरितो आहे। अहिड़ो इज़हार नंगर पारकर जे ॻोठ केवल जे वांदियो वासी ॻोठाणनि भूरो कूली निहालो कूली मीरपुर ख़ास पहुची साफ़ इन अॻियां धाईंदे कयो। रहंदड़ मुतासिर ॻोठाणनि चयो त इलाइक़े जे बाअसर कब्ज़ा माफ़िया जे माण्हुनि रीवो कूली ऐं तकजी कूली वारनि असांजी ज़मीन पोखियल फसल ते हथियारबंदनि ज़रिए ज़ोरी कब्ज़ो करे वरितो आहे। हिन वक़्तु हथियारबंद ज़मीन ते वेठा आहिनि। असां पंहिंजी ज़मीन ते वियासीं। जवाबदारनि असांखे सख़्तु तशदुद जो निशानो बणाए धमकियूं ॾिनियूं त जेकॾहिं सरज़मीन ते आया त मारे खून कंदासीं। ॼाणायल माण्हुनि मां ज़िंदगीअ खे ख़तरो आहे। हद जी पुलिस केस दाख़िल करण खां इनकार करे छॾियो आहे। मजबूर थी हिते पहुता आहियूं। हिननि वास्तेदार अख़्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो कंदे छो त मामले जो नोटिस वठी ॼाणायल माण्हुनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करी फौरी तौर ज़मीन तां कब्ज़ो ख़तमु कराए इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। मीरपुर ख़ास पारां ऐवान सहाफ़त जे सहकार सां मीरपुर ख़ास शहर में 16 मुफ़्त महारत जी तालीम ऐं रोज़गार मर्कज़ जो इफ़्तिताह कयो वियो। मेयर म्यूनिसिपल कॉर्पोरेशन मीरपुर ख़ास अब्दुल रऊफ़ गोरी MQM पाकिस्तान PS जे उम्मीदवार डॉक्टर ज़फ़र कमाली, डायरेक्टर इंफॉर्मेशन मीरपुर ख़ास रज़ा मोहम्मद खोसो, CAO आल बहरीन चौधरी, हाजी निज़ामुद्दीन आरई, टैक्स बार एसोसिएशन जे सदर एडवोकेट अमीन भट्टी, यूनियन जे चेयरमैन समेत सियासी समाजी साफ़ी बिरादरीअ जे वॾे अंग में शिरकत कई। काउंसलरनि वॾे अंग में शिरकत कई। एवान सहाफ़त सूमार समेजो। खैबर रिपोर्ट अजीज गुल खैबर अगुणो सूबाई वजीर PS 56 पीपल्स पार्टी जे उम्मीदवार मखदूम महबूब ज़मान जो ओचितो भिटशा अमन दरगाह हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी मज़ार ते हाज़िरी चादर चाढ़े मुल्क जी सलामती ऐं ख़ुशहाली लाइ दुआ घुरी। जंहिं बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे मखदूम महबूब ज़मान चयो त हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई हमेशह अमन प्यार ऐं मोहब्बत जो दर्स ॾिनो आहे। असांखे उन्हनि बुज़ुर्ग वलियनि खां दुआ वठणु घुरिजे। ऐं इलेक्शन में हिसो वठण खां पहिरियां उन्हनि बुज़ुर्गनि जी मज़ारनि ते हाज़िरी ज़रूरु ॾींदो आहियां। भिटाई जी मज़ार ते हाज़िरी खां अॻु लाल शहबाज़ कलंदर सरवर नूह जी मज़ार ते हाज़िरी ॾिनी आहे। मखदूम महबूब ज़मान वधीक चयो त इमरान ख़ान हिन वक़्तु जेल अंदरि हुअण करे संदसि को बि सियासी मुस्तक़बिल नज़र नथो अचे। पीपल्स पार्टी ख़िलाफ़ सियासी इतिहाद जुड़िया आहिनि त तमामु सुठो आहे। उहो सभु कुझु माज़ी में बि थींदो आहे। पीपल्स पार्टीअ जे साम्हूं को बि इतिहाद मुक़ाबिलो न खटी सघंदो। उन मौक़े ते भिटाई सादात पीराव भिटशाह सैयद फिदा हुसैन शाह लतीफ़ी सैयद ख़ावर हुसैन शाह मीर मुसरत जाफ़री वसीम बुगियो शेर डायरी वहीद उमरानी फैज़ अब्बास मल्ला ऐं ॿिया साणस गॾु हुया। तकरन पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पारां NA 208 PS 38 ऐं PS 39 जा उम्मीदवार गुल मोहम्मद रिंद, मोहम्मद नदीम राजपूत ऐं अब्दुल लतीफ़ रिंद सुभाणे 19 जनवरी शाम 4 वॻे शालीमार चौक ते पार्टी परचम कुशाई ऐं कार्नर गॾिजाणी करे चूंड मुहिम जो आगाज़ कंदा। उन सिलसिले में गुल मोहम्मद रिंद मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त PTI पारां NA 208 PS 38 ऐं PS 39 जे चूंड मुहिम जी मुकमल तयारी करे छॾी आहे, जंहिंजी शुरूआत सुभाणे खां बाज़ाब्ता तौर कई वेंदी।
हिन चयो त सकरन समेत पूरे मुल्क जो अवाम पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां गॾाए तोड़े जो असांजी पार्टी ते रियासती अदालती सख़्तियूं आहिनि पर अवाम अॼु बि इमरान ख़ान जे दिलनि ते राज करे थो। उन करे इंशाअल्लाह ईंदड़ 8 फरवरी जो सच कामयाबीअ जो सिज उभरंदो। हिन वधीक चयो त जेकॾहिं इमरान ख़ान खे आज़ाद करे निशान बैट अलाइड करे आज़ादीअ सां इलेक्शन विण न ॾिनी वञे त मुख़ालिफ़नि जूं ज़मानतूं ज़ब्त थी सघनि थियूं पर उन्हनि सख़्तियुनि बावजूदि असांजा हौसला बुलंद आहिनि। उन मौक़े ते कामिल रिंद, अमीर गुल रिंद, इक़बाल रिंद ऐं ज़हीर हुसैन रिंद पिणु मौजूदु हुया। मीरपुर ख़ासि इंसानियत जी ख़िदमत अल्लाह जी नज़र में सभ खां बहितरीन अमल आहे। मेयर अब्दुल रऊफ़ गोरी। मीरपुर ख़ासि ब्यूरो चीफ सूमार समय जो म्यूनसिपल कॉर्पोरेशन मीरपुर ख़ासि जे मेयर अब्दुल रऊफ़ गोरी चयो आहे त इंसानियत जी ख़िदमत करणु अल्लाह ताला जी नज़र में सभ खां बहितरीन अमल आहे ऐं मीरपुर ख़ासि में अज़हर काशफ़ी फाउंडेशन ट्रस्ट जहिड़ो इदारो बि मौजूदु आहे जेको सफ़ेद पोश, यतीम, मिस्किन, मज़दूर ऐं रोज़ानी कमाईंदड़नि जी ख़िदमत करे रहियो आहे जेका क़ाबिले तारीफ़ आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार आल इमरान टाउन में अज़हर काशफ़ी फाउंडेशन ट्रस्ट ऐं ऐवान साफ़त मीरपुर ख़ासि जे गॾियल सहकार सां इंसानी ख़िदमत जे 11 शोबनि में एजुकेशन सेंटर जो बाज़ाब्ता इफ़्तिताह करण बाद तक़रीब खे ख़िताब कंदे कयो। हिन वधीक चयो त अॼु मुल्क जी माशी मसइलनि जे बावजूदि हिन क़िस्म जे इदारा मुफ़्त तालीम ऐं ॿियनि इंसानी ज़रूरतुनि खे नज़र में रखंदे इंसानी ख़िदमत जे जज़्बे सां कमु करे रहिया आहिनि त जीअं असांजे आस पास जा ग़रीब छोकिरा ऐं छोकिरियूं समाज जा कारमंद शहरी बणिजी सघनि। मेयर अब्दुल रऊफ़ गोरी पारां अज़हर काशफ़ी फाउंडेशन ट्रस्ट पारां मीरपुर ख़ासि में ब्लड बैंक क़ाइमु करण लाइ जाइ फ़राहम करण जो यकीन ॾियारियो वियो ऐं चयो त उन क़िस्म जे फलाही कमनि में हर मुमकिन मदद कई वेंदी ऐं चयो त हर मुमकिन मदद करण जो मक़सदु मीरपुर ख़ासि जे ग़रीब अवाम खे रिलीफ फ़राहम करणु आहे छाकाणि त मीरपुर ख़ासि जे 40% आबादी ग़रीब अवाम आहे। उन मौक़े ते मीरपुर ख़ासि टैक्स बार जे सदर एडवोकेट मोहम्मद अमीन भट्टी चयो त ट्रस्ट जी जॻह फ़राहम करण जी हर मुमकिन कोशिश कई वेंदी त जीअं इहो इदारो इंसानी ख़िदमत जे जज़्बे सां वधीक ग़रीब माण्हुनि जी मदद करे सघे। ख़ैबर रिपोर्ट अज़ीज़ गुल। ख़ैबर जमीयतुल उलमा इस्लाम ज़िले मटियारी जे अंसारुल इस्लाम जे सालार हाजी मुर्ज़ा ख़ैबर जो चाचो वॾेरो मोहम्मद ख़ैबर कुझु वक़्तु बीमार रहण खां पोइ हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे वियो। संदसि जनाज़ा नमाज़ में मटियारी ज़िले जे सियासी, समाजी, मज़हबी, अदबी माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। मरहूम खे हज़ार आलिन अखियुनि सां खे संदसि अबाणी कब्रिस्तान सैद मुक़ीम शाह में मिटी मां हवाले कयो वियो। ख़ैबर में सरदार हाजी रसूल बख्श ख़ैबर जे हाउस ते मरहूम जे पोइरनि ग़ुलाम ख़ैबर, हाजी बशीर ख़ैबर, सलीम ख़ैबर, मिन ख़ैबर, शाहनवाज़ ख़ैबर ऐं ॿियनि सां ताज़ियत जो सिलसिलो जारी आहे। थारू शाह पीपी तरफ़ां PS चोटीअ जे नामज़द उम्मीदवार अॻूणो MP ममताज़ चांडियो इलेक्शन जी वरक़ लाइ ठारू शाह भरिसां ॻोठ छले जे चांडियनि में वरक़ लाइ पहुतो त ॻोठाणनि संदसि आजिया कंदे चयो NA 206 जे उम्मीदवार ज़ुल्फ़कार बहन खे वोट न ॾींदासीं जंहिं ते PP उम्मीदवार ममताज़ चांडियो पंहिंजी ज़ात जे वोटरनि ते कावड़ वारे अंदाज़ में चयो PP जे नामज़द उम्मीदवार अॻूणो MNA ज़ुल्फ़कार बहन खे वोट नथा ॾियो त मूंखे बि न खपे। MP उम्मीदवार जो वोटरनि खे जवाबु जंहिं ते नौजवान माइक ते चयो असां न वोट ॾींदासीं। रिपोर्टर नसीर अबड़ो। मीरपुर ख़ासि UC खाण जो क्लार्क हयात मीर जा बर्थ सर्टिफिकेट जी वॾी फीस वठी करे ग़रीब माण्हू खे ॿिन्हिनि हथनि सां लुटे रहियो आहे। UC चेयरमैन ऐं UC सेक्रेटरी उन करप्ट क्लार्क ख़िलाफ़ नोटिस वठनि ऐं ज़रियनि खां मालूम थियो आहे त उन क्लार्क हयात खे वधीक रिश्वत वठण जे करे UC खाण मां हटायो हो पर वरी कंहिं सियासी माण्हू जे चवण ते वरी UC खाण ॾिनी वई पर अफ़सोस अहिड़े करप्ट क्लार्क जो कोई पुठ भराई वधीक आहे तॾहिं त ग़रीब माण्हूअ खे ॿिन्हिनि हथनि सां लुटे रहियो आहे। ऐवान साफ़त सूमार समय जो क़ौम परस्त अॻवान नसीर अहमद मंगी जो हींअर ताईं को बि पतो पइजी न आहे सघियो। उन सिलसिले में साथिन असदुल्ला सुमरो, अब्दुल समी बलाली, अर्ज़ खोसो, ग़ुलाब जाफ़री, अब्दुल जब्बार शेख ऐं नसीर मंगी, जाफ़र जन, बिलावल मंगी ऐं बहावल मंगी साण खणी ASP शिकारपुर मोहम्मद उस्मान ख़ान सां मुलाक़ात करे ख़दशनि खां आगाह ऐं नसीर अहमद मंगीअ जी गुमशुदगी जी दरख़्वास्त ॾिसी ऐं ज़ोर भरियो जंहिं ते ASP ज़िले जे थाणनि ते मुक़रर SHO ऐं 1FI खां आगाही वरिती ऐं भरपूर ताउन जो यकीन ॾियारियो। असीं ॿिए पासे नसीर अहमद मंगीअ जी बाज़ियाबी लाइ विकला बिरादरी सां मुशावरत करे केस फाइल कंदासीं।
सकरन रिपोर्ट काज़ी अली रज़ा सनाई पाकिस्तान पीपल्स पार्टी से लाॻापियल रिंद बिरादरी पारां पार्टी पारां PS-38 ते टिकट जी विरासत ऐं समेत पार्टी क़यादत सां तहफ़्फ़ुज़ात जी बुनियाद ते रिंद हाउस सकरन ते बिरादरी जो कट घुराइण ऐं सलाह मशवरे बाद पीपल्स पार्टी जे उम्मीदवार ग़ुलाम क़ादिर चांडियो जे मुक़ाबले में आज़ाद उम्मीदवार बीहण जो बाज़ाब्ता ऐलान करे छॾियो, जंहिं बाद रिंद इतिहाद जे मरकज़ी अॻवान मेहान ख़ान रिंद अली असगर रिंद दोस्त अली रिंद ऐं PS-38 जे आज़ाद उम्मीदवार सिकंदर हयात रिंद बिरादरी सां हंगामे प्रेस कॉन्फ्रेंस चयो आहे त असां पीपल्स पार्टी हुआसीं आहियूं ऐं रहंदासीं, पर अफ़सोस जो पार्टी असांखे नज़रअंदाज़ करे बिना कंहिं मशवरे जे अहिड़े माण्हूअ खे सूबाई उम्मीदवार नामज़द कयो आहे जेको 4 भेरा अॻु बि MPA रही चुको आहे, जंहिं ते असां रिंद बिरादरी खां सवाइ ॿियनि बिरादरियुनि जा बि तहफ़्फ़ुज़ात आहिनि, पर अफ़सोस जो सभिनीनि बिरादरियुनि खे बाईपास करे साॻिए ई माण्हूअ ग़ुलाम क़ादिर चांडियो खे टिकट ॾिनी वई, जंहिं ते असां मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे सलाह सां असां आज़ाद इलेक्शन विहण जो फ़ैसिलो कयो आहे जेको असांजो जमहूरी हक़ आहे। हिन जो इख़्तिलाफ़ राय रखण जमहूरियत जो हुस्न आहे जेको शेख ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो फ़लसफ़ो पिणु आहे। असीं उन जा क़ाइल आहियूं, डिक्टेटरशिप क़बूल न कंदासीं। हिननि उहो बि चयो त असां सिर्फ़ु रिंद बिरादरीअ जा ज़िले शहीद बेनज़ीराबाद में 60,000 वोट रखूं था। गुज़िरियल इलेक्शन में सिर्फ़ु अधी अज़रा पइजी हो कि 25,000 वोट हिक तक तां कराया हुआ, उन जे बावजूदि 5 ई साल असांखे नज़रअंदाज़ कयो वियो। हिननि वधीक चयो त सूमर 22 जनवरी खां स्टेशन रोड सकरन ते जलसा आम करण खां पोइ वर्क शुरू कई वेंदी ऐं इंशाअल्लाह असांखे उमेद आहे त 8 फरवरी ते कामयाबी माणींदासीं। असांजो निशान भी इंतहाई ख़ूबसूरत आहे, मोर ऐं मोर उहो पखी आहे जेको हर माण्हूअ खे वणंदड़ ऐं हसीन पखी आहे। PS-38 जो अवाम इलेक्शन वारे ॾींहुं मोर थो टिले राणा जा गीत ॻाईंदासीं। प्रेस कॉन्फ्रेंस में नूर अहमद रिंद, अल्लाह ॾितो रिंद, अब्दुल फ़ताह रिंद, गुल सिंधी ऐं शौकत शेख समेत कई शख़्सियतूं मौजूद हुयूं। अली मीर कारपुर गढ़ी यासीन लकी गुलाम शाह जी तक NA 194 ते MNA जे आज़ाद उम्मीदवार समाजी अॻवान कामरेड एहसान जियो जी तक में तूफ़ानी दौरा किया विया। अवाम पारां भरपूर वोट जी बिरादरी जे माण्हुनि समेत मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे माण्हुनि तरफ़ां 8 फरवरी ते चूंड निशान मोर ते ठपो लॻाए कामयाब कार्रवाई करण जो यकीन ॾियारियो वियो। आज़ाद उम्मीदवार एहसान जियो पारां पंहिंजे हिमायतुनि में मीर ज़ुल्फ़िकार ख़ान जियो ऐं ॿियनि खे साण खणी तक जे तालका गढ़ी यासीन में निकिरी पियो। चांहि पार्टियुनि में शिरकत कई वई, मुख़्तलिफ़ जॻहनि ते ताज़ियतूं पिणु कयूं वयूं। जी हा, इतिहाद सूबा सिंध जे अॻवान मोहम्मद नवाज़ जियो सां संदसि जे भेणीवे मरहूम हाफ़िज़ मोहम्मद मुरीद जियो जी इंतकाल ते ताज़ियत कई वई। होॾां मदे जी लखतराई कुमारियो पहुची डिस्ट्रिक्ट चेयरमैन ज़ुल्फ़िकार ख़ान कुमारियो सरदार अज़हर ख़ान कुमारियो, मदे जी टाउन कमेटी जे चेयरमैन नजफ हुसैन ख़ान कुमारियो सां मरहूम सरदार हिम्मत अली ख़ान कुमारियो जे इंतकाल ते ताज़ियत कई वई। जॾहिं त ॾखण लॻ ॻोठ बगड़ा झूणे जा पहुची झूणे जा बिरादरी तालका गढ़ी यासीन जे मौजूद शख़्सियत मज़हर हुसैन झूणे जो सां हिमायत हासिल करण लाइ अहम मुलाक़ात कई वई त ॿिए तरफ़ ॻोठ अमीर बख्श जियो पैसवाणी जी पहुची रब नवाज़ ख़ान जियो जी चांहि पार्टी में शिरकत कई वई त होॾां ॾखण शहर पहुची राजा ख़ान जियो, अयाज़ अहमद जियो, लाल मोहम्मद जियो ऐं ॿियनि सां मुलाक़ात कई वई, जिते जी बिरादरी जे माण्हुनि NA 194 ते आज़ाद उम्मीदवार एहसान जियो जी हिमायत जो ऐलान कंदे चयो त असांखे ख़ुशी थी आहे जो तारीख़ में पहिरियों भेरो को पंहिंजो इलेक्शन में उम्मीदवार थी साम्हूं आयो आहे। हिननि वधीक चयो त सालनि खां ॿियनि खे वोट ॾेई तक जो नुमाइंदो बणाईंदा रहिया आहियूं, पर मसइला हल कोन थिया आहिनि। हिन भेरे 8 फरवरी ते अवां जी चूंड निशान मोर खे ठपो लॻायो वेंदो। मीरपुर ख़ासि शहर में रिक्शा चोरी जो सिलसिलो जारी आहे। चिक जी चोरी थियण जा CCTV फुटेज ऐवान साफ़त मीरपुर ख़ासि जी टीम खे मिली विया। ऐवान साफ़त सूमर समय जो मीरपुर ख़ासि